घोटकी पुलिस की वडी कामयाब कार्रवाई। संगीन नोयत के वारदातुन में मुलविस 4 जवाबदार गिरफ्तार। मुख्तलिफ हंधन तां पुर थियल 32 लख रुपया हथ कया विया। इन हवाले से डीएसपी यूटी द्वारा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल कुछ महीनन दौरान गिरफ्तार थियल जवाबदार ज़िले घोटकी के मुख्तलिफ इलाइक़नि मां चोरी, धाड़ा ऐं ॿियनि संगीन नोयत जे वारदातुनि में मुलविस रहिया हुआ। डीएसपी यूटी सोहेल अमन सुमरो, एसएचओ डैरकी सफ़ीउल्लाह अंसारी, एसएचओ मीरपुर माथेलो अब्दुल वहीद भुट्टो पंहिंजे खुफ़िया ज़रियनि ऐं जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां 4 जवाबदारनि खे गिरफ्तार करे वरितो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि तां गिरफ्तार करे 32 लख रुपया फुर कयल रक़म हथ कई वई। जी त तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजो घोटकी पुलिस अलहमदुलिल्लाह बैक टू बैक ब्रेक थ्रू अल्लाह साईं असांखे अता कया आहिनि अंडर द लीडरशिप ऑफ सर मोहम्मद अनवर खेतरान साहब। 100% क्लियरेंस ऑफ कच्चा एरिया और उन खां अलावा पंहिंजो जेको आहे असांजो पंहिंजो ऑपरेशन इन खेंजू साइड बि हले पियो ऐं इन ई पंहिंजो दौरान पंहिंजो कुझु असां ॾे पंहिंजो पके ते जेको वारदात थी रहिया हुया उन में हिकु वॾी वारदात जेकी हुई उहा 38 लखनि जी पंहिंजो डकैती हुई। उन खां बाद में असांजो हिकिड़ो पुलिस एहलकार मंज़ूर कलवड़ ते हिकिड़ो नवनि पंहिंजो गोलियुनि जो अटैक थियो ऐं उहो फॉर्चुनेटली सर्वाइव करे वियो। त उन खां बाद में असांजो जेको आहे मूंखे इहो टास्क असाइन थियो एसएसपी साहब जे तरफ़ां ऐं कमेटी ठाही वई ऐं उन कमेटी में मां चेयरमैन हुयुसि। असां जेको आहे कमु पंहिंजो स्टार्ट कयोसीं पंहिंजो आईटी जी हेल्प सां, जियो फेंसिंग कईसीं ऐं उन खां अलावा पंहिंजो असां इंटेलिजेंस कोऑर्डिनेशन कईसीं ऐं बैक टू बैक ऐं पंहिंजो इवेंट्स ऐं पंहिंजो असांजी टीम जी कोऑर्डिनेशन सां असांखे फर्स्ट ब्रेक थ्रू असांखे मिलियो। हिकिड़ो जेको अदनान गबोल आहे पंहिंजो हिन में जवाबदार आहे, उहो जीअं पंहिंजो अरेस्ट थियो त उन खां बाद में असांखे जेको आहे पंहिंजो ट्रेल ऑफ इंसिडेंट्स जो असांखे इवेंट जो मिली वियो। त उन में पंहिंजो जेको असां इंट्रोगेशन बि कईसीं। उन खां बाद में असां पंहिंजो पूरी टीम जेको आहे बैक टू बैक रेड्स बि कयासीं ऐं पंहिंजो असां पंहिंजी ग्राउंड इंफॉर्मेशन जे तहत ऐं असां वटि पंहिंजो जेको आहे इंटेलिजेंस जी बि पंहिंजो कोऑर्डिनेशन हुई डिफरेंट इंस्टीट्यूशन्स जी। त असांखे अलहमदुलिल्लाह कामयाबी मिली। असां पंहिंजो छहनि मां तक़रीबन 5 माण्हू असां पंहिंजो जेको आहिनि गैंग मां गिरफ़्तार कया आहिनि ऐं उन में शामिल आहिनि अली लाखो, अदनान गबोल, महबूब सावंत, मंसूर कलवड़। महबूब सावंत हींअर पंहिंजो फ़रार आहे, मंसूर कलवड़, फरहान कलवड़ ऐं पंहिंजो हुसैन खिलजी ऐं ॿिया उन में जेको आहे पंहिंजो उहे फ़रार आहिनि। ऐं इहा असांजी पंहिंजो कोशिशि जारी आहे त पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके इन सां गैंग सां जेको वास्तो रखंदड़ आहिनि उन्हनि खे असां पंहिंजो जेको आहे ग्राउंड इंफॉर्मेशन ऐं पंहिंजो इंटेलिजेंस कोऑर्डिनेशन जे तहत असां उन्हनि ते रेड कंदासीं। जल्द खां जल्द इंशाल्लाह उन्हनि खे पंहिंजो असां गिरफ़्तार कंदासीं। सो फार असां वटि जेको आहे पंहिंजो 32 लखनि जी रिकवरी थी आहे इन्हनि माण्हुनि मां ऐं इंट्रोगेशन जे दौरान इन्हनि माण्हुनि पंहिंजो कन्फेस बि कयो आहे त पंहिंजो जेको असां इन्हनि क्राइम्स में इन्वॉल्व आहियूं। उन में मेन जेकी पंहिंजो उहा जेको वारदात आहे उहा 38 लखनि वारी आहे ऐं घोटकी जे पंहिंजो हद में। ऐं ॿियो जेको आहे पंहिंजो इन में जेको असांजो पुलिस जो कॉन्स्टेबल आहे पंहिंजो मंज़ूर कलवड़, उन ते पंहिंजो हिकिड़ो फैटल अटैक थियो जंहिंमें उहो अलहमदुलिल्लाह सर्वाइव करे वियो। उन में बि पंहिंजो जवाबदारी इहे ई इन्वॉल्व आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि में अली लाखो, अदनान गबोल, बाबर गोलो, फरहान कलवड़ शामिल आहिनि। पुलिस एहलकार ते कातिलाणे हमले जो बि गिरफ्तार जवाबदारनि एतराफ़ करे छॾियो आहे। गिरफ्तार जवाबदारनि खां वधीक जांच जारी आहे।